नाज़रीन, सखर मां हफ़ीज़ नाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ PTI ज़िले सखर ऐं इंसाफ़ लॉयर्स विंग तरफ़ां यौम सियाल तौर मल्हायो वियो। अॻूणे वज़ीर आज़म ऐं PTI बानी चेयरमैन इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खे 3 साल मुकमल थियण ते सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन दौरान मुज़ाहिरीन इमरान ख़ान समेत ॿियनि पार्टी जे अॻवाननि जी फ़ौरी रिहाई ऐं मुल्क में शफ़ाफ़ इलेक्शन जे इनक़ाद जो मुतालबो कयो। एहतजाजी मुज़ाहिरे जी क़यादत एडवोकेट नूरुद्दीन चौहान, एडवोकेट अजय कुमार, आगा वसीम पठान, एजाज़ नाइज ऐं ॿियनि कई। इन दौरान वॾी तादाद में वकील, इंसाफ़ लॉयर्स विंग जे उहिदेदारनि ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे कारकुननि शिरकत कई। मुज़ाहिरीन चयो त इमरान ख़ान सां न वकीलनि सां मुनासिब मुलाक़ात जी इजाज़त ॾिनी वञे थी ऐं न ई उन जे ख़ानदान, भेण ऐं वेझे रिश्तेदारनि सां बाक़ाइदगी सां मुलाक़ात जो मौक़ो ॾिनो वञे थो। मुज़ाहिरीन वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त मुल्क में आज़ाद ऐं शफ़ाफ़ इलेक्शन कराया वञनि जीअं अवाम पंहिंजी मर्ज़ी सां नुमाइंदनि जो इंतख़ाब करे सघे। आख़िर में मुज़ाहिरीन इमरान ख़ान ऐं ॿियनि ज़ेर हिरासत सियासी अॻवाननि जी आज़ादी जे लाइ नारेबाज़ी कई। मुतालबनि जी हक़ में पिणु नारेबाज़ी